जॾहिं त आधी राति जो मां काया अथमि त पेट जहिड़ो इन सुम्हल लाइ ऐं पंहिंजी मां खे घटि थो करे हा ऐं इन सुम्हल ॾींहं जे करे मां वेठी इन सफ़र जूं बेस्तियूं सां छो मां ते आंगुर त छा पर इशारो भी न सांदुसि छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत थधो थी हिमल रिपीटर खणंदे हा असां ज़ख्मी आहियूं हिमल किथे हलो कासिम शींहं ज़ख्मी हूंदा आहिनि न तॾहिं बि तोखे शिकार जे पोयों डोड़ंदे नज़र ईंदा आहिनि ऐं ॿुध इहे सवाल गिदड़ कंदा आहिनि गिदड़ सोट गिदड़ न चओ कासिम करंटा खारे या मारे पर सोट ज़फ़र लॾियो कोन थो वञे हिते या निबरी पवंदासूंसि कासिम सही थो चवे सोढल सुबुह जो वहिंवार वठिजांसि मोए खां हा सुबुह जो वहिंवार वठंदोमांसि हा छॾींदोमांसि ज़फ़र बचो न मां त इहे सम्झाइजो नओं ॼाओ छो त सोढल जी झड़प हाथी हदो न चुरे ज़फ़र आहे छा ये सुमल खैर त आहे न जी अम्मा खैर आ लड़ीअ राति वेठी आई बस निंड उॾामी वई आहे अम्मा आख़िर छो अम्मा लॻे थो असांजो ख़ानदान रोग लाइ छॾींदो हीअ असां कणो कणो थी वेंदासीं धीअ ओलीअ वेल इहे वायूं तरह वार रब रहम कंदो सोढल आहे अंध जे घोड़े ते ऐं उन घोड़े जो लगाम आहे सारा जे हथ में छा कयूं धीअ कुझु तव्हांजे हथ में बा अधु ई तव्हां नरम थियो त हू पाण ई डरा थी वेंदा असां अञा वातो लफ़्ज़ कढाई कोन था त सारा खखर वांगुरु चिंबड़ी थी वञे असां धीअ छा कयूं अम्मा तव्हां कुझु न कयो जेको नसीब सुमल भेण नसीब रब पाक लिखंदो आहे तूं पंहिंजी जाइ ते सही आई पर अम्मा जूं ॻाल्हियूं बि सचूं आहिनि अदा मूं चयो त ज़मीन खां सवा बुख न मरंदासीं ऐं उहे जेके ज़ोरी निकाह विझण जूं धमकियूं ॾियनि था जेकॾहिं उहे ईअं करनि त पोइ छा कजे ख़ामोश छो थी वई आहे धीअ ॿुधाए न अम्मा हिनखे छॾ मां आहियां न इहे मखण न आहियूं जो गीहे वेंदा तव्हां आराम कयो हाणे करे था न पुट जी अम्मा सोट दवा महल ते वठ नेराने दवा वठी भी मज़ार नेरन तैयार आदा ओए कया तो नेरा डॉक्टर ॿुधायो सोट त बहराम खाना जा माण्हू आया छो त तोखे छॾायो अथऊं मिठाई ॾे मिठाई हा कंहिंस बहराम खाना घुरायो आहे उन जे सिलसिले में रात न ॿुधाई तुंहिंजी तबियत सही न हुई सोचम सुबुह ॿुधाईंदोसांस ऐस बहराम खान के वरी भौरिया शायद मदर तुम डॉक्टर सतारा दी बन
उन सां गॾिजी बहराम ख़ान सां मिल। छा चवांसि? चवेंसि त ईअं न करे, न त दादन मौत आहे, ऐं मौत करणो नाहे। वञा थो सोट। पुट मज़हर जी चाची। तकड़ न कजांइ, मथां वधाई अची। तूं अम्मा खे छॾ, वधे त वधण ॾीस। जेतिरो नरम थींदासीं ओतिरो आसानी सां गिहजी वेंदासीं। ठीकु आहे सोट। रोज थो उभरे कारो सिज, रोज थो उभरे कारो सिज। बीह रहे चाचा। सोचां पियो त पंहिंजे दोस्त अली हैदर खे बि साण वठी हलां। न चाचा, चयुमि न त मुंहिंजो मुक़दर खटे। तूं साणस ॻाल्हाए आयो आहीं न? हा, ॻाल्हाए त आयो आहियां, पर हू विच ते मुॾतर में पियो लॻो, मतां को नुक़सान ॾेई विझे। ॾिनाई त माशा अल्लाह, वज़ाहत कंदसि, ग़लतीअ जी माफ़ी वठंदसि। जेकॾहिं सफ़ाई ॾियण खां पोइ बि मारियईं त मां सुरही थींदसि। ईअं मारणो त मां बि कोन ॾींदोमांसि, पर पोइ जी ॻाल्हि आहे, पोइ बिगड़ी वञे त केरु पहुचंदुसि? अलाह साईं रूह में रहम विझंदुसि, अवल ऐं आख़िर उन ई परवरदिगार खे पारत आहे। जेको इहो बि ॼाणे थो त मुंहिंजे पलह ते को बि चुठो न आहे। ने किरण जी ग़लती थी वई चाचा, जंहिंजे पछताव मूंखे भोरे छॾियो आहे। सच भला जेको मौला खे मंज़ूर। डॉक्टर न पहुतो आहे। हा भले, न ईंदो त फ़ैसिलो डबल थींदुसि। हिकिड़ो दे कोन मथां वारी डबल। हिरल सिर ते पार हूंदुसि त सिधो थींदो न, जे अञा बि सिधो न थियो त भगन जी सट, बघड़ जो झट। डॉक्टर, तोखे लाडीअ ते अचणो हुयो, छो न आहे? सदर क्लिनिक ते मरीज़ आयो, न अची सघियुसि। मरीज़ तोखां वधीक होशा? मरीज़ मथे न बि हुजे, पर संदसि हयाती मथे आहे सरदार। हा साईं, वॾो इंसान परस्त हयाती दोस्त आहीं। माण्हूअ खे पंहिंजी हयाती जे बारे में बि सोचणु खपे या न? छा मतिलब आहे पीरल? मतलब ॾुखियो न आहे। तुंहिंजी हयाती हूंदी त मरीज़नि जी हयाती बचाईंदे न। सरदार, डॉक्टर जी हयाती के हथ लाइण वारे जो हथ वटिजी वेंदो। तूं विच में न ॻाल्हाए। पंहिंजो कद बुद्ध ऐं हैसियत ॾिसी पोइ ॻाल्हाए। सरदार, चूचड़ियूं ॾींदे त मुंहिंजो बि वात खुली सघे थो न। जो हथ लाईंदो सो सड़ंदो। तूं नथो ॻाल्हाईं, इहो तातन जे ज़ोर ते थो दिंगी। इहो दिंगण दॿिजी वेंदुई, छो त बगन जी सट, बघड़ जो झट। मज़हर जी मुक, बेगी वारो मौत। खामोश गुस्ताख। आहिस्ते सरदार, हुकुम कयो, छो घुरायो अथव? तोखे ख़बर न आहे? आहे त मूंखे जबार ऐं मंठार जी चंबे मां दादन ऐं मज़हर छॾायो, बाक़ी ॿी ख़बर कोन्हे। डॉक्टर, इन जो मक़सद त जवाब थो ॾी। सरदार सवाल पुछो, जवाब त ॾींदुसि न। अच डॉक्टर, पतायो पाणी ऐं मिठाइयूं मींहं में ॾिसी वेंदियूं। जे इलाज जो बंदोबस्त थियणु खपे। मां
ओ अम्मा जी पुत्र मां सुमल जो ध्यान कजाए तो मां खुटल दवाऊं वठी अचां। अदा मां ठीक आहियां, दवा जी जरूरत ना है। छो ना आहे ज़रूरत? अम्मा हाँ ते तो क्यों कन उल्टी थी अचे। मजबूरी आहे, दवाऊं खाइणियूं त आहिनि न। सुमल जेकॾहिं तकलीफ़ ॾियनि थियूं न त पाणी वधीक पीउ, त दवाउनि जी गर्मीअ जो असर ख़तम थी वेंदो भेण। सूर खत्म आ अदा, बाक़ी थोरो फटा अलाह कंदो छुटी वेंदो। पंहिंजी न हलाए कंहिं ॿिए जी बि ॿुध। अदा मूं कॾहिं बि पंहिंजी न हलाई आ। मूं तोसां कॾहिं झेड़ियो आहे? न अदा। पोइ होटल जे मेजाले में शिरा जो वसंदड़ वेड़ा ऐं ठरियल खानदान हिक ॿिए जे लाइ खखर बणिजी विया आहिनि। पर मुझे मेजाले में शिरा या तुझी खोपड़ीअ में खलला घर बैठे मुझी मां खे तू दबाए आयो है। कॾहिं कोई मुड़स माण्हू थियो है। ज़बान संभाले ॻाल्हाए सोढल, ये तारा न फे विझाए। तुझा तारा फेंदे, हाँ तुझा तारा फेंदे। सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। रोज थो उभरे कारो सिजो, रोज थो धाणो ॾाढा धिका खाधा आहिनि हिन धमाली फ़क़ीर। देसां देस मुल्का मुल्क। वॾो लाचार अथस, धिका न खाइण जो इहे न। लाचार जी ॻाल्हि थी करे, अंदर खोले त ॾिस दिलि दाणो दाणो पई थी करे। ॾिस धनु, न पाण ते माण्हू खिलाए न मूं ते, ईअं न कर। छो अची ख्वार कयो अथई? त पोइ सोराब खे चओ त मुंहिंजो बिलो करे। हा साईं, आहीं बि सौरभ जे चाचे जो पुट, सो तुंहिंजो बिलो करे। ॾिस मां ते लंडन में मूंखे बगियूं बाहिमायूं मिलियूं, पर मां उन्हनि खे कोन लेखियो। इटली, इराक, रूम, असली इंडिया जी माइन त इलाह त कयां। ओ असली मिस्र ताईं वियुसि, छा हुस्न बयान कयां। असली खुदा आहे उन्हनि में, असली नूर भरियो हो, पर असुल मुंहिंजी अखी न ॿुधी। तूं न रुगो पंहिंजे पाड़े में जाइ ॾे त असली टेकजी वञा। ॿुध ते न ॿुध, उते अख न ॿुॾे हिते। मासा ते धाणो देस जो दाणो, असली दिलि हटकी हटकी दिलि अची धाणो सां अटकी। मना त खड़ा मोरी काए मालिश। हां न नाराज़ न थी मासा ते, भला ॾे ख़बर फ़क़ीर वेहे या वञे। अड़े हेॾे वरी तूं आयो मोचन खाइण जे लाइ? मुड़ाई कोन थो न। सोराब मासा ते धाणो ॾे थोरी आयुसि। अरे बाक़ी छा लायो हुई? ॿुध में त तोखे ॿीहर तकलीफ़ थी आहे त आयमि तोखां पुछण। नाराज़ न थियो, ही फ़क़ीर वञे थो वञे। निकिर निकिर था और चवाए थो गुम कर शिकिल न त टंगू भॼंदो सां। सोराब धनु फ़क़ीर मशिर जे त मच, जे दंस में अचे त देव किराए विझे। पर न, ही त मुंहिंजे मासात जो घर आहे न।
फकीर मवाड़ तबे माठ हले आठ जा पुष्ट में हे सू दे छे थी तो के चयो थम न हिन जरा दर न खोलींदी कर किथे खोले मैं खुलियो पियो त आयो भगो छा कयांस चाची थोरो ठीक थिया इन जी बी जंग भी कपींदुस ना बन यो पाप न खणजे मतलब अरबी में चेम या फारसी में चेम जो समझ में ना आई अधड़ माण्हू आ इने के मारे केड़ी खेप खटंदो माण्हू खिलंदई माण्हू चंदई बेहंद पुजी कोन सग्या वतन था जितामड़ा मारिंदा बाकी हो धनु धण के कंदो छा धाणो धण किया तने धण किया छा की पवे ऐं खा पी पए त पो चाची अम्मा मूंखे धक सवायो आ सोडा लगे धकी कोने को त हो अकेलो वते अटको ईअं चाची अम्मा कसम करंटा हारे या मारे अकेले ते केर उलर करे न अधो अध करे छड्यास घर वेठे गोड़ू हां तू वनी दिसीस त सही किसा अटकी ना पवे वनी जांच करिस त वियो काडे एडी देर कई तस अब सोटल मुंह लथल थई अम्मा अम्मा कम उबतो थियो उबतो हाँ सोटरा ये न थे हाँ सोटरा ये न थे जो को कुछ हींअर थी हो मुखा हो छा सोटरा सोटरा बाह में गोली है मुजफ्फर के आई लगी वही सुमल के छा सुमन के जी अम्मा गलत थी हो गलत जड़ पाण के गोली लगी पाण के गोली लगी खैर गुर बाप चई छा तो चरिया छा खैर गुरा हाँ छा खैर गुरा खैर है ता बियो मां ॾिसां थी ना तो मां घर में जवान पुट हुजे ऐं मां जी दरवाजे ते वञे तूं हाल वाह जो थी ठहे मां थी ॾिसण वञा दरवाजे ते मां थो वञा कुझु न थींदो चाची अम्मा रिपीटर खणी आ खतरो थी सके थो हाँ बाबा जल्दी खणी थी अचां सां ये यासीन शरीफ आहे यासीन शरीफ ते ऐं मूमल जी परहेज़गारीअ ते मुंहिंजी नेक नियतीअ ते शक न कर सोडल सोडल मां ग़लती जी माफ़ी थी वठां मूंखे दिल सां माफ़ कर जेको कसम ॾींदे खणंदसि तूं शक न कर सोडल पाण खे ज़फर ते ग़ुलामले जे केस में गिरफ़्तार समझ
उन्हनि अहवाल वियो आहे त को राब्तो ई न कयो। सरदार हूं तो मौज मस्तियुनि में छा हवाल छा ॾियूं यादूं। सरदार साईं परेशान आई बादल। सोढल खे पुलिस वठी वई आहे। छो? ज़फर अथसि न मारोट। हा उन्हीअ संदसि खिलाफ़ FIR दर्ज कराई आहे सरदार साहब। पोइ सबब त हूंदो न। चवनि था त ज़फर जी भेण मारे विधी अथसि, पर सरदार सोढल न मारी हूंदी, इत्तेफ़ाक़ थी वियो हूंदो। छा बाहे पर फरियाद त दाख़िल थियो आहे न। तूं कहिड़े मक़सद सां आयो आहीं? सरदार साईं सोढल जी वाह कयो। सोढल कॾहिं असांखे लेखियो आहे जो वार कयांसि? पाण मारियोसि त भली मारियोसि, पर ॿिए कंहिंखां न मारायोसि त भलो आहे। ठीकु आहे, तूं वञ, मां SHO सां ॻाल्हायां थो। ॻाल्हायोसि, मां हींअर ई वञी SHO सां मिलां। मूं छा चयो? फोन कयांसि थो न, तुंहिंजे वञण जी ज़रूरत कोन्हे का। हल त हल। सरदार सूबेदार खे चई करायोसि सोघो त जरगे में ई न अचे, और तूं वठियो हलिया अचूं। सोढल ॾेढिरी ज़ुकाम मौला जो शान आहे। भेण शबाना फ़कीर वेही न वञे। वे भली जेकॾहिं बकवास कई थी न त पोइ पाण सम्झे थो। फ़कीर खे कहिड़ी मजाल आहे जो भेण सां बकवास कंदो। मूंखे रुॻो तो हिकिड़ी दाह ॾियणी आहे बस। चओ छाजी दाह आहे? दातन दाह वरना ई त कोन बेहतर मूंसां शादी कई अथई। जंहिं मां SP साहब ॾे वञा त ॾुख न कजांइ। मतां चई त धनु तमालीअ मूंखे ॿुधायो न। SP वटि? हा उते पहुची आहियां, उनखे चवंदो त पोइ मदद हूंदो न। दादन खे वधराईंदे तातियूं करे ऐं गोर घुमे पोइ हे धनु तमालीअ जे वास्तने पुॼंदी ते। धनु तमाली लॻे ईअं थो बाक़ी आहे वॾी पुॼंदीअ वारो। सूबेदार जमादार SP DSP सभु सुञाणनि, रुॻो हिकिड़े इशारे जी देर आहे। छा कयो आहे दादन? घुटान ने रिपीटर पियो हणे। अॻिते छा थियो ॿुधाईंदे शर्म थो अचे। हा जी धमाली फ़कीर तो बि त ग़लति चयो हूंदो न। ग़लतीअ खां सवाइ दादन अहिड़ो आहे ई न जो विड़े धनु। है माना त फ़कीर वञे त सरकार वटि दाही ते इंसाफ़ न कंदीअ त इंसाफ़ लाइ त वेंदो न। माठ न विहंदो फ़कीर। वो मुझे घर में आयो आई। हाँ फ़कीर वञे तो दामन वञे तो। हाणे वञो ॿीहर आहे न उबतो टंकी तो साईं। फ़कीर वेहे तो वञे तो। फुरकान तूं गहरी साज़त जो शिकार थी रहियो आहीं। मूं त अञा ॻाल्हि कई आहे सचल। ॻाल्हि में शक जड़ी आहे न। पक त करणी पवंदी न। पाण सोच, 3 ते हमिलो थिए, 2 मरनि ऐं 1 बचे, इहो मुमकिन आहे? मुमकिन आहे फुरकान। इहा अॻु में बि ॻाल्हि थी आहे, मेरोला कई आहे मूंसां। उहो पोइ तूं सोच सचल। सोचणो तोखे आहे। यादि रख, मुंशी मेहार ऐं खैरूअ में फ़र्क़ु ई न आहे। ॿई पाण में सचा न आहिनि। हिक ॿिए जा सॼण न आहिनि त ॿिए सां सचा कीअं थींदा? फुरकान जे ॼाण में हूंदो त असांजो सरदार सिंघार ख़ान ऐं मुंशी मेहार सां मुहादा अटकल हुया होटल ऐं प्लाट तां जेके मुनवर खे ॾिनमि। मां नथो ॼाणा। फुरकान ॼाण हूंदे बि लवाई तूं? न, हरगिज़ न। बाक़ी इहो होटल ऐं प्लाट सरदार सिंघार ऐं मुंशी मुंहिंजे हवाले कया आहिनि।
उहा असांजा ऐं हवाले उन्हनि कया। मुनवर जा हुया, तव्हांजा छा में हुया? मुनवर उन ॾींहुं होटल ते माण्हू विहारियो, उहो हिकदमि छो मारिजी वियो? उहो बि मेहरला मारायो आहे पंहिंजूं साबितियूं ड्राइण लाइ। मुंशी फुरकान खे चुराइण में कामयाब वियो आहे सचल। रोज तो फेरे मारो